नाज़रीन आऊं टनोलिया शहर के विच शहर के में मौजूद आहियां जिते हर साल सकाफती ॾियारे जे मौक़े ते हिते ग़रीब ऐं कोरियर जेको आहिनि चांहि स्टाल सिंगारे सिंधी टोपी अजरक ऐं रिलीअ में सिंगारे हिते सकाफत जे ॾियारे जे हवाले सां तयारी कंदो आहे ऐं जेको शहर जे विच में जेको आहिनि हिते जेको आहिनि पुरानी जेको सिंधी हज़ारनि साल जेको सकाफती जेको तहज़ीब आहे उन तहज़ीब के हिते जेको आहिनि उन तरीक़े सां जेके उन जा ग्राहक ईंदा आहिनि उन्हनि खे विहारे ऐं उनखे चांहि पीआरंदो आहे। असां सां गॾु हिते जेको स्टाल सिंगारंदड़ पंहिंजो जेको बादशाह ख़ासकली मौजूदु आहे अचो त हुन सां ॻाल्हायूं उनजो छा चवणु आहे। ईअं त हर साल वांगुरु जेको आहे हिन साल बि जेको आहे भरपूर तरीक़े सां जेको आहे सकाफ़त जा ॾियारा मल्हाया पिया वञनि ऐं जस ॾियां थो जेको आहे इबरत ग्रुप खे काज़ी असद साहिब खे जंहिं असांखे सकाफ़त जो ॾींहुं ॾिनो ईद जो ॾींहुं ॾिनो ऐं उन जेको आहे इबरत ग्रुप खे आउं सलाम पेश करियां थो ऐं आउं हर साल वांगुरु पंहिंजो नंढिड़ो स्टाल चांहि जो सजाईंदो आहियां ऐं पंहिंजी सकाफ़त खे जेको आहे ॾेखारींदो आहियां दुनिया वारनि खे कि असांजी पुराणी 5000 साल पुराणी सकाफ़त आहे जो दुनिया वारा ॾिसो ऐं असां उहा क़ौम आहियूं जेके सकाफ़त खे उजागर कंदा अचूं ऐं क़ौमूं जॾहिं पंहिंजे सकाफ़त खे जेको उजागर कंदियूं आहिनि उहे ज़िंदा ई रहंदियूं आहिनि। ऐं पंहिंजो सकाफ़त वारे ॾियारे जे हवाले सां आउं चवंदो अचां कि सिंध वासियुनि खे जेको मुंहिंजो पैगाम आहे कि उहे अचनि मुंहिंजी कैंटीन ते नंढड़ी कैंटीन ते जेको आहे चांहि पीअनि सिंध वासियुनि जे लाइ मुंहिंजी चांहि फ्री हूंदी आहे सकाफ़त वारे ॾींहं में। नाज़रीन तव्हांजी ग़रीब पोरियो जेको हिकिड़ी कैंटीन हलाईंदड़ जेको आहे हुनजो तव्हां ऐलान ॿुधो आहे हुनजो चवणु आहे 3 डिसंबर ते सकाफ़त वारे ॾियारे ते जेको बि रैली सिंध वासियुनि जा जेको टनोलिया शहर जा ऐं ज़िले जा जेके माण्हू टनोलिया शहर में जेको ईद जीअं मल्हाईंदा उन्हनि खे आउं फ्री चांहि पीआरंदुसि ऐं किशन कोट जे साम्हूं जेको हुनजी कैंटीन आहे हिन ऐलान सां ॾाढी ख़ुशी थी रहियो आहे ऐं असांजी जेको सिंध जी जेको आहिनि हज़ारनि साल जी जेको तहज़ीब आहे महिमान नवाज़ी वारी हुन ते असांखे हिन ते ख़ुशी महसूसु थी रही आहे। राजा साजिद ख़ान ज़ादा इबरत न्यूज़ टंडो हलाया।